प्लीज सब्सक्राइब हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां वधीक दुनिया में कोई आशिक़ रसूल ना है। खुदा जी ज़ात जो कसम दुनिया जा किरोड़ आशिक़ रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे जुत्ती जे मिट्टी जे मथों कुर्बान। एक दफ़े मुंहिंजो साईं मक्के में तबलीग थो करे, वाइज़ थो करे, तौहीद थो समझाए। मक्के जे वॾेरल, मक्के जे सरदारल, मक्के जे ज़ालिमन मुंहिंजे साईं खे पत्थर हयां, साईं जन जे मथों ओझो छिलायूं। एॾो इहो कुराड़ो आशिक़ रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो। जॾहिं साईं जन जी इहा हालत ॾिठई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ मके जे वॾेरनि खे चयो अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह। अरे ज़ालिमो, तव्हांखे हया नथो अचे, अहिड़े माण्हूअ खे था मारियो जेको चवे थो मुंहिंजो रब अल्लाह आहे। उन वक़्त जे वॾेरनि ऐं सरदारनि मके जे रईसनि चयो उतरुकू हाज़ा ख़ुज़ू हाज़ा, नबीअ खे छॾियोसि, अबू बकर खे पकड़ियोसि जेको नबी जो पासो थो वठे। फज़रबू ज़रबन शदीदा, इन कुराड़े आशिक़ रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे एतिरो मारियूं जो अबू बकर सिद्दीक़ बेहोश थी वियो। घर खणी वियसि। 3 ॾींहं 3 रातियूं अबू बकर सिद्दीक़ बेहोश लॻो पियो आहे। जेॾीमहिल हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे होश आयो, हिकिड़े पासे ॾऊं अबो वेठो आहे, ॿिए पासे ॾऊं अम्मा वेठी आहे। अबो तो चएसि पुट अबू बकर कहिड़ा हाल अथई? अबू बकर चए थो अब्बा साईं जो कहिड़ो हाल आहे? अबो तो चए पुट साईं त ख़ुशि आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए अब्बा जेकर मुंहिंजो सोणो ख़ुशि आहे त मां बि ख़ुशि आहियां। अरे अबू बकर तुंहिंजी नबी साईं सां मोहबत। अम्मा थी चए पुट ई खीर चुको पी, कुझु पाणी पी, तुंहिंजे पेट में काई शइ कान्हे का। अबू बकर चए थो अम्मा मां तेसि ताईं न खाईंदुसि न पीअंदुसि जेसि ताईं पंहिंजे साईं जी ज़ियारत न कयां। अबो तो चए पुट तूं ज़ख़्म में चूर लॻो पियो आहे, हलण जी तो में सामत कान्हे का, असीं साईं खे घुरायूं था। अबू बकर सिद्दीक़ खां चीख निकिरी वई, रोई करे चए थो अब्बा ईअं कीअं थींदो जो मुरीद पंहिंजे मुर्शिद खे घुराए, ईअं कीअं थींदो जो उम्मती पंहिंजे सरदार खे घुराए, ईअं कीअं थींदो जो शागिर्द पंहिंजे उस्ताद खे घुराए। अब्बा साईं खे घुराइबो न आहे, बल्कि साईं वटि हाज़िरी भराइबी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चए थो अब्बा हिकिड़े पासे ॾो तूं बि, ॿिए पासे ॾो अम्मा बि, मूंखे टेक ॾेई करे साईं ॾे वठी हलो। साईं खे हेॾे न घुराइबो, साईं वटि ज़ख़्मी हालत में वञिबो। रात में चए थो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे पीउ मां जे कुलरनि ते हथ रखी करे आयो आहे साईं वटि, जॾहिं मुंहिंजे साईं जी नज़र हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते पई, पाण फरमायूंसि अबू बकर कहिड़ा हाल अथई? अबू बकर जे अखियुनि मां ख़ुशीअ में पाणी वही आयो। चए थो कुल्लु मुसीबतिन बअदक जललु या रसूल अल्लाह। अल्लाह जा रसूल वॾी आज़माइश हुई, वॾी तकलीफ़ हुई। 3 ॾींहं 3 रातियूं बेहोश लॻो पियो हुउसि। पर हाओ सोना अरबी अव्हां जी ज़ियारत कयमि, अव्हां जो दीदार कयुमि। सभु मुसीबतूं सभु ॾुख अबू बकर जा ईअं ख़तमु थी विया जीअं तेज़ हवा ते ज़मीन जा कख उॾामी हलिया वेंदा।